बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों पाण अॼु के वीडियो में तव्हां ॿुधाईंदासीं त व्हाट्सअप जो हिकु नओं फीचर आयो आहे जंहिंसां तव्हां व्हाट्सअप ते कंहिं बि का तस्वीर या वीडियो मोकिलियो त उन वीडियो या तस्वीर सिर्फ़ु हिकु दफ़ो ॾिसंदो, उन खां पोइ उन वटां ऑटोमेटिकली डिलीट थी वेंदो। इन तरीक़े खां छा आहे, अचो त पाण वीडियो तरफ़। सभु खां पहिरियां पाण व्हाट्सअप खे ओपन कंदासीं, पोइ पाण व्हाट्सअप कंहिं मोकिलण लाइ पाण हिते वीडियो या तस्वीर अपलोड कंदासीं। पाण तस्वीर हिते अटैच कई आहे। इन खां पोइ ही साइड में तव्हां हिकु ॾिसो पिया, हिन ते क्लिक करणी आहे। हिन क्लिक करण खां पोइ तव्हांखे ओके कंदव, ओके करे ऐं सेंड ते क्लिक कंदव। हीअ सेंड थी चुकी आहे। हाणे पाण चेक कयूं त छा वाक़ई बि ईअं थिए थो। पाण ओपन था कयूं, ओपन करण खां पोइ हिन तस्वीर खे ओपन कंदासीं, हिन खे ओके कंदासीं। तस्वीर मूं ॾिठी हिकु दफ़ो, हिन खे बैक कयूं। हाणे ॾिसो त वेल खे बि ओपन, मतिलबु ॿीहर जेका ॿियो दफ़ो इहा तस्वीर ओपन नथी थिए।